त नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं नेशनल प्रेस क्लब सकरंड मिठी शहर ॻोठ भट्टिन जी वेरी मिसमात राधा भील इस्लाम क़बूल करे ज़मीर खोसे सां प्यार जो परणो कयो आहे। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। पंहिंजो नालो आहे ज़मीर खोसो। मां प्यार जो परणो कयो आहे। असल में हिन जो अॻु में नालो हो राधा, हींअर मिसमा जो नालो रखियो आहे मरियम। सो असां वियासीं अॼु नवाब शाह हाई कोर्ट में, उते कोर्ट बि कयोसीं, पर असांखे हाणे फ़ोन ते धमकियूं पिया ॾियनि। हिननि जा जेके माइट आहिनि, पीउ आहे, ॿिया हिन जा चाचा आहिनि, सभई असांखे धमकियूं पिया ॾियनि। ॿ टे ॿिया भाउ आहिनि, माना हिन जे ओसे पासे जा माण्हू असांखे फ़ोन ते धमकियूं। असीं एसपीअ खे अपील था कयूं कि कंहिं बि अगरि चयो वियो त असीं हिननि खां ई करे भाईंदासीं। ॾाजे जो पुटु आहे, घपलो अथसि नालो थानियो, ऐं ॿियनि जा ॿ टे आहिनि जेके बीमलो असांखे माना फ़ोन ते धमकियूं ॾेई सघिया आहिनि। ऐं मुंहिंजे माइटनि खे इहो ई चई वियो आहे त असांजी छोकिरी हिन अॻवा कई आहे, त राज़ ख़ुशी सां हिन खां पुछी था सघो मां अॻवा कई मूंसां प्यार जो परणो पाण कई। तुंहिंजो कीअं थियो प्यार हिन सां? प्यार असल में मां ईंदा कणिक वणिक लूणु निसाब जे करे, पोइ असांजो थोरो हिन सां घटि वधि राब्तो थी वियो। इन जे करे असांजे मुहबत खे तक़रीबन 5-7 साल थी विया आहिनि। पर हाल इन ते पाबंदियूं कयूं विड़िया आहिनि। अॻिते पोइ हिते धमकियूं पिया हाणे असांखे ॾेराणी, हिन जो नालो राधा सही आहे, हींअर मरम रखियो वियो आहे। हिन पाण ना क़बूल कनि मां मुस्लमान थियण थी चाहियां पंहिंजे राज़ ख़ुशी ऐं शौक़ सां। वधीक थी भले पुछी सघोसि था। हिननि जा माइट जेके बि आहिनि माना पाड़े पाड़े वारा धमकियूं पिया असांखे ॾियनि, तव्हांखे मारींदासीं। कोई ख़राबु कमु कोन कयो वियो आहे, न को छा। असां मुस्लमान थियल राज़ ख़ुशी सर्टिफिकेट मुंहिंजे हथ में आहे, राज़ ख़ुशी सां मुस्लमान थी आहे। हिनखे तक़रीबन 2-2.5 साल थिया आहिनि हिनखे मुस्लमान थियण जो शौक़ु हो, पर हिननि जा माइट जेके हा माना असांखे न पे छॾियूं। पोइ असां मिठी ज़िले मां कल राति मां हिनखे खणी उतां आयुसि, प्यार जो परणो अची मूंसां कई। सुभाणे असांखे का बि शइ थी वियो आहे, हिननि जा ई माइट आहिनि जेके असांखे धमकियूं ॾेई पिया वञनि त असांजी छोकिरी तो अॻवा कई आहे। उहा अॻवा न आहे कई, मूं राज़ ख़ुशीअ सां छोकिरी जो मां मुस्लमान थियण थी चाहियां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां। मां पंहिंजे मुड़ुस सां राज़ी ख़ुशी सां शादी कई आहे। असांखे हाणे जीअण ॾियनि, राज़ ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। मां मुस्लमान ठही आहियां। हाणे असांखे मरण था चाहिनि, जेके मुंहिंजे माइट आहिनि न उहे मारींदासीं जिते चईंदा ॾिठो हुते मूंखे ऐं ज़मीर खे। मूं राज़ी ख़ुशी सां शादी कई आहे। भावलो घमूड़ो थानियो मुंहिंजा माइट मुंहिंजा आहिनि, उन्हनि में ख़तरो आहे। उहे छा था चवनि? उहे चवनि था जिते ॾिठो हुते मारींदासीं। मूं पाण इस्लाम क़बूल कयो, मूंखे कंहिं बि ज़बरदस्ती कोन कई आहे। मूं प्यार जो परणो कयो ज़मीर खोसे सां। पर तव्हां ॿिन्हिनि जी मोहबत कीअं थी? मोहबत कणिक ते ईंदा हुआसीं उते थी। कणिक ते? कणिक ते? हा, थी वई 3-4 साल जो आयो यको ईंदो तॾहिं थी। किथे ईंदो? तरमी मिठी वणी मूंखे कीअं वणी। जीअं त नाज़रीन तव्हां प्रेमी जोड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां ॿई पाण में ख़ुशि आहियूं, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु मोर्चा ॾियो, सत समाचार न्यूज़ सकराइन।